बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सिंधी नोट्स क्लास 9 पहिरियों हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अखलाक मुबारक ज़माना अखलाक गुण लक्षण आदत खसरत सुभाउ दाद रसी इंसाफ़ ॾियणु दां ॿुधणु फ़रियाद वञणु एतराफ़ मञणु इक़रार करणु बासणु तस्लीम करणु विसाल करणु वफ़ात करणु ॾाढाणो करणु मरणु इरशाद हुकुम फरमान ताकीद तंबीह रवादारी जायज़ सम्झणु हिक जहिड़ाई सात वाहर कौल बोल वाइदो इक़रार वचन अंजाम ताकीद हुकुम फरमान चिताव तंबीह कट्टर सख्त इंतहाई वेरी दुश्मनी कुल्फत वार हमलो का हुलां उलर मर्तबे मकाम शान इज़्ज़त औज बुलंदी सूं कसम साक हल्फ सौगंद रोही उम्मुल मोमिनीन मोमिननि जी मां मोमिननि जी अमड़ मुज़ाहिरो करणु इज़हार करणु ख़्याल ॿुधाइणु ॾेखारणु अथत दिलजाए दिलासो दिलदारी आसरो उम्मीद मिसाल नमूनो ढंग तशबीह मुशाबिह तमसील तफ़सीर सम्झाणी तशरीह खोले ॿुधाइणु मुंद मौसम रुत वक़्तु आदरबा भली कार ख़ुशामदीद आजाए करणु सुहाओ सोजरो उजालो रोशन अयां चिट्टो गमख्वार अददोकी हमदर्द हाल भाई हमदम पस्तियुन हेठाइन किलड़ दर्जन तनज़ुलन छिड़ब धड़को झिणक तड़ी बबकी छींब माग मकाम मंज़िल तरसण जी जाइ मकान आडो साम्हूं रूबरू दूबदू मुखालिफ़ मुक़ाबिल आसाइश आराम सुकून फ़रहत मज़ो सुख आनंद ठठ ठांगर अजाई वॾाई देख वेख ठाठ बाट एहसास कमतरी घटिताई जो एहसास पाण खे घटि सम्झणु वलीमे शादी दावत काज भत फ़िक्रो जुमिले जो हिस्सो जुमिले जो टुकड़ो हीणो ज़ईफ़ कमज़ोर नादार अबरो निबल टारे लवाए नटाए पासे करणु बहानो करणु ॾाढ ज़ोर सख़्ती ॾाढाई जबर ज़बरदस्ती रहमदिल महिरबान क्यास वारो बाजारो बदतरीन सख़्त मुखालिफ़ बिल्कुलु ख़राब इंतहाई मुखालिफ़ वाट रस्तो दग पेचरो राह तरीक़ो सरचश्मा मुनब्बे बुनियाद मरकज़ मुंड असुल माख़ज़ हमराह दुखभाई मददगार हामी वाहुरो हलत चलत बर्ताव सलूक रस्म व रवाज उथी वेठी हशर क़यामत मुहशर हिसाब किताब जो ॾींहुं सार संभार ख़बरदारी परघोर फ़िक्र गणती तात हंडाईंदा पाईंदा इस्तेमालु कंदा कतब आणींदा ऐब नुक्स कमी घटिताई उणाई लगातार मुसलसल सांदे गॾोगॾु हासिलात आमदनी उपत लाभ फ़ाइदो नफ़ो अलिफ़ हेठियनि सवालनि जा जवाब ॾियो सवाल नंबर पहिरियों पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा अख़लाक मुबारक बाबति क़ुरान मजिद में कहिड़ी शाइदी ॾिनल आहे जवाब पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे अख़लाक मुबारक बाबति क़ुरान मजिद में शाइदी में रब पाक जो इरशाद आहे त लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना तर्जुमो बेशक तव्हां लाइ रसूलुल्लाह जी ज़ात में बहितरीन नमूनो आहे ॿिए हंधि इरशाद रब्बानी आहे त इन्नक लअला ख़ुल्क़िन अज़ीम तर्जुमो बेशक ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो सुहिणे इख़लाक़ जे वॾे मर्तबे ते आहीं सवाल नंबर 2 पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
जन ग़ुलामनि बाबति कहिड़ी तलक़ीन कई आहे? जवाब: पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ग़ुलामनि बाबति तलक़ीन फरमाई आहे त जहिड़ो तव्हां पहिरियो तहिड़ो उन्हनि खे बि पहिरायो, जहिड़ो तव्हां खाओ तहिड़ो उन्हनि खे बि खारायो। सवाल नंबर 3, पाड़े बाबति सिंधी में कहिड़ी चवणी आहे? जवाब: पाड़े बाबति सिंधी में चवणी आहे त पाड़ो नबियनि खे बि प्यारो आहे। सवाल नंबर 4, पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन महिमाननि सां कीअं पेश ईंदा हुआ? जवाब: पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे महिमाननि जो आदर भाव कंदा हुआ ऐं जेकी कुझु घर में मौजूदु हूंदो हो सो महिमान जे आॾो पेश कंदा हुआ। राति जो उथी वञी महिमाननि खां पुछंदा हुआ त का तकलीफ़ त कान थो। नंबर 5, आला अख़लाक़ी क़दरुनि जो विञायल माॻु असां कीअं था माणे सघूं? जवाब: आला अख़लाक़ी क़दरुनि जो विञायल माॻु असां हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ॾसियल वाट ते हली माणे सघूं था। हेठियनि सवार लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं जुमलनि में कमु आणियो। एतिराफ़ मञणु, इक़रार करणु, ग़लतीअ जो एतिराफ़ करणु घुरिजे। कट्टर सख़्त मुख़ालिफ़, इंतिहाई मुख़ालिफ़, काफ़िर इस्लाम जा कट्टर दुश्मन आहिनि। मर्तबो, मान, इज़त, इल्मु इंसान खे वॾे मर्तबो अता करे थो। हीणो, कमज़ोर, निबल, बीमारी जे करे अकबर हीणो थी वियो आहे। तलक़ीन, ताक़ीद, तंबीह, बुराई खां रोकणु ऐं चङाई जी तलक़ीन करणु घुरिजे। फ़ाक़ो, बुख, तंगदस्ती। मुसलसल फ़ाक़ो करण सां सिहत ते ख़राबु असर पवंदो आहे। फ़िक्रो, जुमिले जो हिसो, उस्ताद खे घुरिजे त हर फ़िक्रो अलॻि अलॻि अदा करे। ॾाढ, ज़ुल्म, जबर, कराची में दहशतगर्दनि जो ॾाढ ऐं ॾकाउ लॻो पियो आहे। सुहाओ, रोशनी, उजालो, क़ुरान पाक जो सुहाओ रस्तो असांखे मंज़िल मक़सूद ते पहुचाईंदो। माॻ, मंज़िल, आस्थान, असां क़ुरान पाक जी ॾसियल वाट ते हली पंहिंजो विञायल माॻ माणे सघूं था। सूंहुं, वाक़िफ़, ॾिठल वेठल, अकबर अली पूरी कराचीअ जो सूंहुं आहे। जीम, हेठियनि लफ़्ज़नि जा ज़िद लिखो। महिमान, मेज़बान, भलाई, बुराई, विसाल, जुदाई, विछोड़ो, सख़ी, कंजूस, फ़तह, शिकस्त, पस्ती, बुलंदी, रहमदिल, बेरहम, बदतरीन, बहितरीन। हेठियां ख़ाल भरियो। पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़ुलामनि खे पंहिंजे घर जो भाती सम्झंदा आहिनि। नंबर 2, पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाड़ेसरनि जी सार संभाल रहंदा हुआ। नंबर 3, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन कौल कंदा हुआ त पाड़ींदा हुआ। नंबर 4, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बीमारनि खां पुछणु वेंदा हुआ। हिन सबक़ में जेके इस्म ज़ात कमाल आहिनि उहे लिखो। नेकी, भलाई, सचाई, दयानतदारी, सारायो, मेहरबान, बाजारा, रहमदिल, सख़ी, हमरा, गमख्वार इस्म ज़ात आहिनि। इस्म खे सभिनी हालतुनि में वाहिद तोड़े जमा, मुज़क्किर ऐं मुअन्नस जी सूरत में पहिराइण खे इस्म जे फेरो चइजे थो। तव्हां इस्म जे हेठियनि वाहिद मुज़क्किर सूरत खे जमा मुज़क्किर सूरत में फेरायो। वाहिद मुज़क्किर, जमा मुज़क्किर। छोकिरो अचे थो, छोकिरा अचनि था। छोकिरो बचाए, छोकिरा बचाए, छोकिरे खे सॾु कर, छोकिरनि खे सॾु कर। छोकिरे सां वञु, छोकिरनि सां वञु। महिरबानी करे पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कंदा।